सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 11 मुहर्रम उल हराम के हवाले से मातमी जुलूस बरामद थिया आहिनि या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं आहिनि। रानीपुर, ठारूशाह, दौड़, गाजी ख्वावड़, आदिलपुर, नबीसर रोड ऐं ॿियनि शहरनि में मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। अज़ादरनि पारां सीना ज़नी, ज़ंजीरुनि ऐं चाकुनि तोड़े तलवारुनि सां मातम करे करबला जे शहीदनि खे बेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। 11 मुहर्रम उल हराम के हवाले से मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं आहिनि। इन हवाले से असां लाइन ते मौजूद आहे आदिलपुर मां माजिद अली कलवड़ जी। माजिद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंधे ॿिनि शहरनि जी आदिलपुर में ही शोधा करबला हज़रत इमाम हुसैन सदर जान हुसैन जी अज़ीम कुर्बानी के सिलसिले में आदिलपुर जो कोट अलाए चाचर में इमाम बारगाह इमाम ज़मान अलैहिस्सलाम ऐं इमाम बारगाह फातिमा ज़हरा अलैहिस्सलाम मां हिकु मातमी जुलूस अलॻि अलॻि मातमी जुलूस बरामद थिया। इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम मां मातमी जुलूस बरामद हो जेको इमाम बारगाह फातिमा ज़हरा ते पहुतो, जंहिं बाद मातमी जुलूस मजलिस बर्पा कई। मजलिस पण बाद न्याय तस्कीम कयो। इन मौके ते मजलिस के मौलाना खिताब करे चयो त दीन इस्लाम लाइ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदसि खरा अल्लाह ॾेई छॾी ऐं इस्लाम बचायो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदसि साथियुनि ज़ुल्म ज़ालिम जबर ख़िलाफ़ कॾहिं बि न झुकिया ऐं दीन इस्लाम खे बचायो, जंहिंजी कुर्बानी ॾिसण जोगी न आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी माजिद कलवड़ तफ़सील ॾियण लाइ। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 11 मुहर्रम उल हराम के हवाले से मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं आहिनि। रानीपुर, ठारूशाह, दौड़, गाजी ख्वावड़, आदिलपुर, नबीसर रोड ऐं ॿियनि शहरनि में मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि।